रानीपुर रेलवे स्टेशन रोड ते तेज़ तूफ़ानी हवा ऐं बरसात दौरान खजन जा 2 वण कार्गो ऐं मोटरसाइकिल सवारनि मथां किरी पिया, जंहिं जे नतीजे में हिकु औरत ऐं हिकु 14 वरियनि जो नींगर ज़ख़्मी थी पियो। रिपोर्टर गुलन ॼामड़ो मूजिबि रानीपुर रेलवे स्टेशन रोड ते पुराणे वक़्त जो तमामु डिघे सतह जूं बीठल 2 खजूं हिक ई वक़्त तूफ़ानी हवा ऐं बरसात दौरान ओचितो किरी पयूं। नतीजे में रस्ते तां वेंदड़ कार्गो रिक्शा ऐं मोटरसाइकिल खजनि हेठियां अची विया, जंहिं करे मोटरसाइकिल सवार 14 वरियनि जो नींगर शुएब रिंद ऐं हिकु औरत पिणु ज़ख़्मी थी पिया, जिन खे रानीपुर अस्पताल नियो वियो, जितां खेनि गिम्स अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त कार्गो रिक्शा जो ड्राइवर मौजज़ाना तौर बची वियो। शहरनि पंहिंजी मदद पाण खजिन जो मलबो हटायो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।